जी लतीफ़ नॉन यापू प्रोग्राम सां मां बीना श्रृंगी जी खिदमत में हाज़िर आहियां। अॼु जे एपिसोड में समाजी इख़लाक़ी क़दरनि जे हवाले में शाह जे सूरमिन जे मौजूदा वक़्त में वास्तेदारी जो ज़िक्र कंदासीं। सिंधी ॿोलीअ जे ख़ैर ख़्वाहनि खे अर्ज़ु आहे त नॉन यापो चैनल सब्सक्राइब करे सिंधियत जे हलचल सां जुड़ंदा। जीअं मूं ज़िक्र कयो त अॼु जे एपिसोड में समाजी इख़लाक़ी क़दरनि जे हवाले में शाह जे सूरमिन जे मौजूदा वक़्त में वास्तेदारी जो ज़िक्र कंदासीं। अॼु साइंस, टेक्नोलॉजी, इलेक्ट्रॉनिक ऐं इंटरनेट जो दौरु आहे। मौजूदा दौर में 2.5 सदियूं अॻु जेको आहे अॼु खां लिखियल चयल ॿुधल दास्ताननि जी केतिरी क़दुरु वाबस्तगी आहे। शाह लतीफ़ जे दौर में अखि पटी उन दौर में इंटरनेट जो तसवुरु करण ई महाल हो। कहिड़ी ॻाल्हि आहे जो अॼु बि शाह जो कलाम रूह खे राहत बख़्शे थो। अॼु बि कंहिं न कंहिं हवाले सां शाह जे सूरमिन जो ज़िक्र निकिरे थो। मौजूदा दौर जे तेज़ रफ़्तार सां बदिलजंदड़ हालतुनि, किरंदड़ इख़लाक़ी क़दरनि जी ॻाल्हि ते लतीफ़ साईं जो शेर लबनि ते अची वञे थो। शाह जे सूरमिन जा किरदार अची अॻु झलनि था। शाह लतीफ़ जे सूरमिन जा ॾूंगर ॾोड़ण, पाण पतोड़ण, इश्क में फ़ना थियण अफ़सानो या हैरत में विझंदड़ न बल्कि हक़ीक़त ऐं सच जो मज़बूती सां दामन झलियो बीठा आहिनि। शाह साईं औरतुनि जे किरदार खे ई छो अहमियत ॾिनी आहे? कहिड़ी ॻाल्हि आहे जो समाजी इख़लाक़ी क़दरनि जे नेक राह ते गामज़िन कंदे अमृता बख़्शी आहे? पंहिंजे बैतनि लाइ शाह साईं ईअं छो चयो आहे? जे तो बैत भाया से आयतूं आहिनि, नियो मन लाई प्रिया संदे पार ॾे। असीं ज़िक्र करे रहिया आहियूं समाजी इख़लाक़ी क़दरनि जे हवाले में शाह जी सूरमिन जी मौजूदा वक़्त में वास्तेदारी जो। भिटाई घोट शाह अब्दुल लतीफ़ के किन दरवेश, सूफ़ी, पीर, औलिया बयानु कयो आहे त किन अज़ीम मुफ़कर क्लासिकी शाइरी जो बेताज बादशाह जो दर्जो अता कयो आहे। मां उन्हनि जे अक़ीदनि ऐं ईमान ते सवालिया निशान नथी लॻाइणु चाहियां। हर इंसान खे पंहिंजो पंहिंजो नज़रियो रहे थो, पर हा हिकु ॻाल्हि चवंदसि, शाह खे इस्लामी जोगो पाराइण या गेड़ूअ रतन कपिड़नि में साधू संत वारी पदवी ॾियण वारनि जे वीचारनि खां मां किनारो कंदसि। शाह लतीफ़ इंसानियत जो अलमबरदार हो। संदसि शाइरी हक़ीक़त शुनासीअ वारी, संदसि कलाम में राग आहे, रस आहे, सचाई आहे। किरदारनि ऐं शाइरी ज़रिए जेके चित्र चिटण वारो मंज़र कशी उन्हनि कई आहे, इन जो अज़ीम चित्रकार आहे। औरतुनि खे मर्दनि खां वधीक विल पावर आहे, इन में के ॿ राया नथा थी सघनि। हालांकि मर्द जी कूड़ी अना इन खे तस्लीम करण खां कीवाए थी। औरत कमज़ोर ऐं नाज़ुक जिन्स हुअण जे बावजूदि कामयाबी जे बुलंदियुनि खे छुहणु, ॾूंगर ॾोड़ण, वतन जी हुब, इश्क में पना थियण जा अज़ीम कारनामा सर अंजाम ॾेई सघे थी। औलाद जे पालण निपाइण, घर कुटुंब खे हलाइण, मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण या रोज़ी रोटी कमाइण जे हवाले सां अॼु बि शाह जे सूरमिन जी अलॻि अलॻि रूपनि में
किरदारनि जा अलॻि अलॻि लिबास ओढ़े अॼु जी औरत अलॻि अलॻि जातियुनि मज़हबनि में मौजूदु आहे। इहे जदीद दौर जूं सूरमियूं आहिनि, अॼु जे माहौल जूं तक़ाज़ाऊं पूरियूं करे रहियूं आहिनि। अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो दुनिया जे सुकड़ण जे बावजूदि ऐं क़रीब अचणु हिकु थियण वारी ॻाल्हि, सरहदुनि जा वीर वीछा ख़तमु थियण जी दावा जे बावजूदि इहा सुकड़जण ऐं फ़ासिला घटाइण बदिरां ज़ात पात जूं हदूं ऐं सरहदुनि जी दूरी वधाइण वारो ख़तरो अॼु नांग जिया असांखे ॾंगे रहियो आहे। वेह हथे वेह पेरें, वेह हथे वेह पेरें, वेह जिनी जे वात कारी काजा ज़ात मोरनि पिणु मेटे छॾे। अव्हांजी ख़िज़मत में ख़ूबसूरत कलाम पेश कंदे ईंदड़ प्रोग्राम ताईं मां वीना श्रृंगी अव्हां खां इजाज़त वठी रही आहियां। ऐं हा, इहो बि अर्ज़ु कंदसि त नओं न्यापो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं हिन सिंधियत जे हलचल में ॿोली जे वाधारे इल्मु अदब खे अॻिते वधाइण में असांजो ताउन कंदा।